अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अवामी मसला में अवां जो मेज़बान हज़ूर भाई मुग़िरी हाज़िर आहे। असां जंहिं इशू ते अॼु ॻाल्हाईंदासीं जेको हुकूमत सिंध ऐं वफ़ाक़ी सरकार पारां जेको लॉकडाउन में नरमी कयो वियो आहे, इन हवाले सां असां हिते जेके मौजूदु जैकाबाद शहर जा जेके सियासी समाजी ऐं दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। तक़रीबन 2 महीना लॉकडाउन के थिया आहिनि, उन बारे में बि असां हिते जेके मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेके 2 महीननि खां पोइ जेके दुकान खुलिया आहिनि उन्हनि ते जेके वज़ीर आला जो जेके हिदायतूं कयूं वियूं उन हिदायतुनि ते केतिरो अमल थियो आहे। अचो त हिते कुझु दोस्त मौजूदु आहिनि, हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त जैकबाद 2 महीननि खां पोइ जेको आहे जैकबाद शहर खुलियो आहे, पर लॉकडाउन जो जेको नरमी जो ऐलान करे वज़ीर आला साहब चुप करे वेही रहियो ऐं अवाम खे बेयारो मददगार छॾे न वियो, जीअं की ढोर खे छॾे ॾिबो आहे जीअं वणेसि करे। ऐं एॾी रश आहे जैकबाद में, रमज़ान शरीफ़ जी सीज़न आहे ऐं अवाम जेकी आहे 100% खां बि मथे जेको आम अची वेंदी आहे। सीज़न हूंदी आहे, सॼे साल जी सीज़न हूंदी आहे रमज़ान शरीफ़, जंहिंमें असां हर दुकान ते जॾहिं विज़िट कयोसीं त कंहिं वटि बि सैनिटाइज़र न हुया, मास्क न हुया ऐं अवाम जी भीड़ उहा ई हुई। न को लाइन आहे, न को तरीक़ेकार आहे, छड़ो पैसा मेड़ण में आहे, पंहिंजे बिज़नेस में लॻा पिया आहिनि, मगर अवाम ॾे कोई तवजा न आहे ऐं इन अवाम खे धिके वियो आहे। मां सम्झां थो त इहो नरमी करे अवाम खे कोरोना में धिके वियो आहे ताकी वरी तेज़ी सां जेको आहे कोरोना वधी जेकी सूरत हाल असांखे नज़र अचे थी। वफ़ाक़ जी तरफ़ खां बि जेको ऐलान थियो उहो ऐलान बराए नाम आहे, माना कोई उन ते अमल दरामद न आहे। को जेको अवाम के रश जो कंट्रोल हुयो उन ते न आहे बाक़ाइदगी। बस शहर खोले करे साइड ते वेही रहिया ताकि कोरोना तेज़ी सां वधे, को वरी फंडिंग ॿाहिरां वधीक अचे। मां सम्झां थो इहो ई आहे, ॿी हुनजी कोई सोच न आहे। भला ज़िला हुकूमत पारां शहर में घुमनि था, को दुकानदारनि खे सील करणु या ॿियो कुझु को आहे अहिड़ो को तरीक़ो? कोई एक्टिविटी न आहे, बसि अवाम बेयारो मदद यार वधी आहे, घुमंदी फिरंदी, कोई एक्टिविटी न आहे। होॾो नरमी जो ऐलान थियो, हिननि जे लाइ ॼण रिलीफ पैकेज मिली वियो, एसियुनि में वेही रहो, बसि कोई एक्टिविटी नज़र नथी अचे। सुबुह को 7 खां वठी करे शाम जो 5 ताईं ख़ामोश थी वेही रहिया आहिनि। जी 2 महीना नरमी थी आहे या सुठी ॻाल्हि आहे, थियण त अॻु में ई खपे आहे। बहरहाल असां त इहो नथा ॾिसूं एतिरो त काई अहिड़ी बीमारी आहे। हिकिड़ो शोशो आहे, फैलाव आहे, ॾिसो था त मीडिया ते, सोशल मीडिया ते माण्हू रड़ियूं कनि था, चवनि था 2 महीना थिया आहिनि, न को असांखे टेबलेट मिली आहे, न का दवा मिली आहे, न का ॻाल्हि मिली आहे। 3-3, 4-4 महीना जेके माण्हू तक़रीबन 14 ॾींहंनि जो आइसोलेशन हूंदो आहे, 14 ॾींहंनि खां बाद में बि उहे माण्हू खाइनि था, पीअनि था, घुमनि था, फिरनि था। ख़बर न आहे त अलाए कहिड़ी किरोना आहे असांजे पाकिस्तान या सिंध में, असांखे सम्झ में नथो अचे। बलोचिस्तान खुलियो पियो आहे, उते माण्हू गले लॻनि था, भाकुर पाइनि था, ख़बर नथी पए। उते उनखे तक़रीबन महीनो थियो आहे, वरी को अहिड़ो किरोना जो को केस न निकितो आहे। हे सिंध आहे, सिंध जी असां ख़बर नथी पए। रोज़ तक़रीबन 500-600 सिज उभरे थो, 1000-2000 माण्हू कोरोना वायरस सां थी थो वञे। कंहिं ग़रीब खे जेको राशन आहे, का बि शइ अहिड़ी का शइ सिंध हुकूमत ॾिनी न आहे। जेकॾहिं के दुकानदारनि खे गवर्नमेंट कम अज़ कम उहा पाण अचे, DC अचे, दुकाननि ते ॾे, कुझु न कुझु गवर्नमेंट जे तरफ़ों त अची को ॾिए न। तव्हांखे इहा ख़बर आहे त रमज़ान शरीफ़ जो हेॾी सारी महांगाई में को न मुख़्तियारकार निकिरे थो, न DC निकिरे थो। जेकॾहिं इन शयुनि जे लाइ उहे नथा निकिरनि, बाक़ी शयुनि जे लाइ इहे काॾो निकिरंदा। जी नाज़रीन, तव्हां हिते मौजूदु हिकिड़ो दोस्त उहो बि ॻाल्हि ॿोल इहो कयो, ज़िला इंतिज़ामियात पारां कुझु बि हिते बंदोबस्तु न कयो वियो आहे। जॾहिं सुबुह जो 6 बजे खां वठी शाम 4 बजे ताईं बाज़ार खुलनि था ऐं रश तमामु वधे थो ऐं इहो जेको कोरोना बीमारी जो ख़दशो वधी सघे थो। मोदी मर्द को माण्हू जेको आहे एहतियात कंदो बची सघे थो। उन खां बावजूदि जेको आहे DC हुजे या मुख़्तियारकार हुजे, उहे उन्हनि खे मास्क विराइनि, पंहिंजे सरकारी तरफ़ों मास्क विराए ॾिना वञनि ग़रीबनि खे। के काफ़ी अहिड़ा ग़रीब माण्हू आहिनि जेके मास्क बि नथा वठी सघनि। हिते त दुकाननि ते एॾो रश लॻो पियो, हद खां वधीक। इन फ़ैसिले खे कीअं ॾिसो? उहो त असां सम्झूं था त नथो थिए, छाजे करे त रश वाक़ई आहे। छाजे करे दुकानदार बि एहतियात करनि, उन ते उन्हनि दुकानदारनि अञा घटि अमल कयो आहे। छाकाणि अमल करणु खपे, असां पाण बि कारोबारी माण्हू, असां पाण बि उन ते अमल करणु खपे असांखे। छाजे करे अमल कंदासीं त इहा बीमारी आहिस्ते आहिस्ते घटि थींदी वेंदी ऐं अलाह जी महिरबानी सां अलाह रहम कंदो ऐं इन बीमारी में असांखे छुटकारो इन जे करे मिलंदो। असां एहतियात कंदासीं त बहितरु थींदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त इहे जेको 2 महीना लॉकडाउन हली आहे, उन खां पोइ सभु माण्हू परेशान, ग़रीब यतीम जेके मिसकीन हुया, उहे बेरोज़गारी जी वजह खां तमामु परेशान हुया, हिन वबा जे करे तमामु परेशान हुया।
हाणे जेको लॉकडाउन खुलियो आहे 2-3 ॾींहं चवां 2-3 ॾींहं थिया आहिनि सुबुह जो 6 खां वठी 12 बजे ताईं खुले थो पियो जेको इहो उन में ॾिसूं था त दुकान तमामु घणा आहिनि रमज़ान जो महीनो आहे सॼे साल जी माना शॉपिंग इन महीने में थींदी आहे इन जे लाइ शॉपिंग ॿियों टियों जेको बि सामान हूंदो आहे उहो वठण जे लाइ तमामु रश आहे दुकाननि ते तमामु माना ऐं वरी जेको वज़ीर आला जी तरफ़ां माना हुकुम हुयो सिंध काबीना जे वक़्तु मास्क वग़ैरह सैनिटाइज़ यूज़ कयो त उहा बि असांखे का बि शइ नथी नज़र अचे उनखां सवाइ वज़ीर आला जी तरफ़ां या जेको आहे सिंध हुकूमत जे तरफ़ां असांखे को बि रिलीफ न ॾिनो वियो आवाम खे त बाबा जेका इहे मास्क हुयो 2 रुपए जो हुयो हिन टाइम उहो 50 खां 60 रुपए मिले थो पियो ग़रीब आवाम जेका सॼो ॾींहुं घर में वेठी आहे खाइण खां मोहताज आहे उहा इहे 50-60 रुपए काॾां आणींदी सैनिटाइज़ जेके 20 रुपए जा हुआ उहे हिन टाइम 80 रुपए 100 रुपए फ़रोख़्त कया था वञनि त उन्हनि जे हवाले सां बि गवर्नमेंट खे घुरिजे त उहे असांखे रिलीफ ॾियनि ताकी असां रिलीफ हूंदासीं त अवाम खे रिलीफ मिलंदी उहे घर उहो त सिंध सरकार जो कमु न आहे उहो त दुकानदारनि जो कमु आहे सैनिटाइज़र खणणु या मास्क पाइणु या जेको माण्हुनि खे अंदरि दुकान में छॾनि था जेको रश करे दुकान में किरनि था जेको दुकान फुल भरिया पिया आहिनि उन बारे में तव्हां छा था बिल्कुलु उहो असां जेको ॾिसूं था दुकान तमामु भरिया पिया आहिनि उन्हनि ते को बि अमल नथो थिए जेको गवर्नमेंट जे तरफ़ां ऐलान कयो हुयो त बाबा मास्क पायो जेको आहे सैनिटाइज़ यूज़ कयो माण्हुनि जे हुजूम जिते हुजनि उते न वञो पर हिते असां ॾिसूं था जेके हाणे सीज़न लॻी पई आहे बसि तमामु दुकाननि जे अंदरि 20 माण्हू वेठा आहिनि सफ़ा टच लॻा पिया आहिनि कोई बि ख़्यालु न आहे उन्हनि खे न को मास्क पातल आहे न कंहिं शइ जो सैनिटाइज़ जो यूज़ कनि था न को हुजूम खां डिॼनि था अहिड़ो कुझु बि न आहे उन्हनि वटि जी नाज़रीन हिते जेके माण्हू मौजूदु हुआ हुननि सां ॻाल्हि ॿोल कयोसीं हुननि जो इहो चवणु आहे जेको सिंध सरकार पारां जेके हिदायतूं ॾिनियूं हुयूं उन हिदायतनि ते अमल न पियो थिए हाणे हलूं था अॻिते ॿियो कोई दुकानदार सां ॻाल्हि ॿोल करूं था या वापारी अॻवान सां ॻाल्हि ॿोल करूं था वधीक उन जो छा चवणु असां हिन टाइम ॾाढा परेशान आहियूं किराए पैसनि जी गिची में आहिनि का शइ असां वटि खाइण पीअण का बि न आहे तमामु असां परेशान थी विया आहियूं 8-10 मज़दूर ते कमु कंदा आहिनि उहे ई बेरोज़गार आहिनि सॼा साईं जूस मिश्रा कमनि जी रमज़ान शरीफ़ में तो बंदि हूंदो आहे जूस कीअं खोलणु बंदि आहे साईं वरी गुज़ारो करणु छॾनि न का शइ नथा करणु छॾनि त असांखे शाही बाज़ार में हिकिड़ो असांजो दोस्त मौजूदु आहे हुन सां ॻाल्हि ॿोल करूं था जेके वज़ीर आला पारां जेके लॉकडाउन में नरमी कयो आहे उन नरमी जे हिसाब सां त अॼु हिते मौजूदु जेके माण्हू रश जेको ॾिसो था तव्हां पाण रश वधीक आहे ऐं हिते असां सां दोस्त हिकिड़ो मौजूदु आहे हुन सां ॻाल्हि ॿोल करूं था जेके वज़ीर आला जे जेके इक़ामात हुया हुननि ते केतिरो अमल थियो आहे को बि अमल न आहे थियो कंहिं ॻाल्हि जो अमल न आहे न इंतिज़ामिया न का ॻाल्हि आहे उहा ई साॻी रश आहे एतिरा माण्हू बीमार थियनि था एतिरा जो कंहिंजी हदि न आहे को इंतिज़ामिया न आहे कंहिंखे मास्क न आहिनि कंहिंखे कुझु बि न आहिनि को दुकानदारनि को तरीक़ेकार न आहे न वाश वारा न का ॻाल्हि आहे न पंधु आहे पाण ॾिसो था तव्हां जंहिं दुकानदार खे ॾिसो कंहिंखे मास्क न आहिनि को बि ॻाल्हि न आहे न का पंधु बि आहे अञा बीमारी ॾींहों ॾींहुं वधंदी वेंदी घटि बि न इन बारे में तव्हां छा था चओ जेको वज़ीर आला जेके इक़ामात जारी कया ज़िले हुकूमत इन बारे में छा थो करे कुझु बि नथो करे साईं ज़िला हुकूमत छा कयो आहे कुझु बि न कयो आहे न DC आयो आहे न मुख़्तियारकार जो कमु आहे रोड ते निकिरे शहर में अचे शाही बाज़ार आहे एॾी सारी वॾी रश लॻी पई आहे DC साहिबु किथे सुतल आहे निकिरे ॾिसे शहर त खोलायो अथई पर शहर जो अचर बि ॾिसे न केतिरो थियो आहे छा था सम्झो इहो जेको रश ॾिसो था ईद बि मथां आहे इहो बीमारी वधी सघे थो अगरि अलाह न करे एॾो बीमारी वधी थो वञे पोइ हुन ते कंट्रोल कीअं थींदो साईं हाणे तव्हां ॾिसो कल्ह जी रिपोर्ट आहे त अलाए केतिरा असांजा पुलिस वारा ॿाहिरि थिया आहिनि अलाए केतिरा डॉक्टर थिया आहिनि नर्स थिया आहिनि हेल्थ वारा थिया आहिनि पर जेका बि शहर एॾी रश आहे अलाह तमाम ॾे वॾो ख़तरो आहे वॾो ख़तरो जी नाज़रीन तव्हां हिते मौजूदु हिकु ग्राहक हुयो जेको शहर में घुमणु आयो उन इहो ॿुधायो जेको दुकानदारनि जो जेको जेके वज़ीर आला पारां लॉकडाउन में नरमी कयो वियो उन लॉकडाउन नरमी जे हिसाब सां जॾहिं दुकानदारनि खे इहो चई वियो त जेको दुकान खोलो था ऐं दुकान ते जेके ग्राहक अचनि था उहो हिकु करे या ॿ करे ग्राहक जेके अचनि अंदरि ज़िला हुकूमत खे अलाए छा थियो आहे ज़िला हुकूमत निंड करे थो ऐं ज़िला हुकूमत न बाज़ार अचे थो न ई को चेक करे थो न ई ॿियो कुझु अॻिते हलूं था ॿियो कंहिं दुकानदार सां या कंहिं ग्राहक सां ॻाल्हायूं था वधीक उन जो छा चवणु आहे शाही बाज़ार में हिकु ॿियो दोस्त असां सां मौजूदु आहे ऐं हुन सां ॻाल्हि ॿोल करूं था जेके सिंध हुकूमत पारां जेके नरमी कयो वियो आहे लॉकडाउन में 2 महीननि खां पोइ हाणे ॾिसूं था त हिते जेके बाज़ार में जेके रश लॻो पियो आहे उन रश जे हिसाब सां ऐं उन खां बाद में असां हिते जेके मौजूदु माण्हू आहिनि हुन सां बि ॻाल्हि ॿोल करूं था ऐं दुकानदारनि सां बि ॻाल्हि ॿोल करूं था भैया जेको CM साहिबु हिदायत जारी कयो उहो सुठी ॻाल्हि आहे त बाज़ार खोले माण्हू जेको सौदो वठी राशन वठी कमु करनि पर हुनजो जेको SOP आहे हुन ते अमल बिल्कुलु बि कोन्हे हिते न सैनिटाइज़र हथ इस्तेमालु कयल आहिनि ऐं हिकु दुकान ते ॾिसो 50 माण्हू वेठो आहे हुनखे रोक टोक न ऐं जेको डिस्टेंस आहे सोशल डिस्टेंस आहे उहो बि कोन्हे
त शहर में तव्हां पाण ॾिसो था ख़लक़त गॾु बीठी आहे, हिक ॿिए मथां चढ़िया बीठा आहिनि, त सोशल डिस्टेंस बिल्कुलु बि कोन्हे ऐं हिन सां जेको वबा या बीमारी जेकी आहे कोरोना वधी सघे थी, घटी नथी सघे। वज़ीर आला जेको अहकामात जारी कयो आहे सो अहकामात ई हुनजो ग़लति आहे, हुनखे ख़बर न आहे जो 3 महीना खुलण खां बाद केॾो रश थींदो शहर में। ईद जो मौक़ो आहे, कपिड़ा माण्हू वठंदा, छा वठंदा, रश हद खां वधीक आहे। ऐं ॿियनि शहरनि में 3 ॾींहं मोकल कोन्हे को, असां वटि वॾी 3 ॾींहं मोकल बि करे छॾियूं अथनि, जुमो छंछरु आचर, हालांकि ॿिए कंहिं सूबे में न आहे। पाकिस्तान में कम अज़ कम 40 सूबा हिकु जहिड़ो त अमल थिए न, असां इन ॻाल्हि जो बि मज़म्मत कयूं था, 3 ॾींहं छाजे लाइ बंदि करनि था। हिते त वॾो रश आहे, मतिलबु हिते न असांखे शहर शाही बाज़ार जेका मां बीठा आहियूं हिते को गुज़रण जो रस्तो न आहे। महांगाई हिते दुकानदार एतिरो उरूज ते कयो आहे, जेको कपिड़े जो 100 मीटर हाणे 150 में मीटर हलाइनि था। असां वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश कयूं था, तूं जेका अहकाम जारी आहे हिते त अमल कंहिं कयो न। ज़िला इंतिज़ामिया ऐं पुलिस हिते ज़ाहिर न, लॉकडाउन जॾहिं खां थियो आहे पुलिस ग़रीबनि खे मारकुट करे एतिरो परेशान कयो आहे। भला इहो तव्हां चओ था पुलिस मारकुट बि करे थो, हाणे अगरि पुलिस मारकुट नथो करे, पुलिस नथो अचे मैदान में, हाणे रश तव्हां पाण ॾिसो था, अलाह न करे इहो कोरोना वायरस जो जेको बीमारी हले थो उहो अगरि वधे थो त पोइ छा थींदो? असां चवंदा वज़ीर आला जेका अहकाम जारी कया आहिनि उन में अमल हिते न थियो आहे, जेका हिते 100% कोरोना वायरस जो ख़तरो आहे। कैमरा जे अख में ॾिसी सघो था केतिरो रश आहे, ऐं जेको ज़िलाई हुकूमत पारां जेके क़दम खणा हुया उहो न खणिया विया। ऐं इन हवाले सां वज़ीर आला सिंध पारां, सिंध सरकार पारां जेके लॉकडाउन में नरमी कयो हुयो, उन हवाले सां जेको नरमी जे हवाले सां जेको असां जेको शहर में असां रश ॾिसूं था, जेके हद खां वधीक रश आहे, इन हवाले सां अॻिते मौजूदु ॿिया दोस्त आहिनि, हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक हुननि जो छा चवणु। अचूं था पहिरियां घर सां असां सैनिटाइज़र खणी था अचूं, मास्क बि खणी था अचूं, ऐं ॿियो अलाह ताकी न किथे दुकान ते बि ठाहे रखियो आहे, कोई ग्राहक अचे त उनखे विझूं था असां, उहो हथ में लाहे तो असां बि लाऊं था इस्तेमालु। रश ताईं में थोरो थोरो जेको असां लॻे थो टाइम हुजूं था, उहो असां जेतिरी कोशिशि कयूं था, अलाह भलो कंदो सभु जो। दुकानदार सां बि ॻाल्हि ॿोल कयोसीं, हुन जो ई चवणु आहे जेके मास्क जेके असां इस्तेमालु बि करूं था, जेको रश वधी थो वञे ऐं गर्मी बि आहे, उन हिसाब सां असां घटि इस्तेमालु करूं था। हलूं था अॻिते ॿिए दुकानदार सां, हुन सां ॻाल्हि ॿोल करूं था, वधीक उन जो छा चवणु। SP जेकाबाद खे तमामु बहितरीनु असां सां तावन कयो आहे, ऐं डी साहब माना हर ॻाल्हि में तावन कंदो आहे असां सां। SP साहब तमामु बहितरीनु माण्हू आहे, हर शइ में असां तावन कंदो आहे। बाक़ी मास्क जो मतिलबु आहे हाणे हितां जे ॿारहली जो हिसाबु आहे, हाणे कंहिंखे चऊं असां तूं मास्क पा, बीमारी त न चवंदो न तव्हांखे तव्हां ॿाराड़ी जाओ या शहर जाओ, लेकिन घटि में घटि तव्हां दुकानदारनि खे एतमाद करिणो पए न, इहो मास्क वग़ैरह इहो तव्हां त उहो सर मास्क पाईंदा आहियूं। हाली इहा आहे थोरो खंघि थी वई मूंखे, मां हिन करे लाथमि। इंशाल्लाह ताला मास्क असां पाए वेंदा आहियूं, तूं बेफ़िक्र हो। जेका ग्राहक ॿिया ईंदा आहिनि उन्हनि खे बि चवंदा आहियूं बाबा थोरो मुंहुं खे कपिड़ो ढको, हा न दा, पर मुंहिंजे करे तव्हांजी महिरबानी। साईं पहिरीं ॻाल्हि त असां पंहिंजे वज़ीर आला सिंध जा थोराइता आहियूं जो असांखे हीअ 5-7 कलाक ॾिनऊं। इहे 5-7 कलाक ॾिना त उन्हनि जी महिरबानी आहे, पर महिरबानी करे इहे वापडा वारनि खे बि थोरो इतलाक करनि। इहे 2-4 कलाक 5 कलाक जेके मैंने वापडा असां सां ज़ुल्म करे थी, 4-4 कलाक 3-3 कलाक बिजली बंदि थी करे, इहे 2-4 कलाक त असांखे छॾनि। ॿियूं बि सॼा अॻे त चोरी हुई, हाणे त चोरी बि न आहे असांजी मार्केट में। साईं महिरबानी कयो, वापडा वारनि खे हिदायत कयो, इहो बहितरु आहे, अॻे खां बहितरु आहे। त मतिलबु दुकान असांजूं खुलियूं, शहर खुलियो, रौनक साॻी थी आहे। इहा असांजी अलाह जी महिरबानी असांजे मथां, जेका बात छा पूरे सिंध जे मथां महिरबानी आहे वज़ीर आला सिंध जी, की भई असांखे इहा थोरी महिरबानी कई अथई असांजे मथां 2-4-5 कलाक जी। दुकानदार वटि विया आहियूं, हुननि सां ॻाल्हि ॿोल कयोसीं, लेकिन उन खे न मास्क पातल आहे, न ई उन खां बाद में न सैनिटाइज़र वग़ैरह रखिया अथनि, न हथ सफ़ा करण जे लाइ को ॿियो कुझु रखियो अथनि। एतिरो रश आहे, उहो कहिड़े जो हथ धोई रहंदा ऐं कहिड़े सफ़ाई रखाईंदा ऐं कहिड़े खे अंदरि छॾंदा दुकाननि ते। इहो वधीक रश थिए थो, दुकान भरिजी भरियल आहिनि सॼा, इहो बीमारी खे वधीक पखेड़जण जो ख़तरो आहे। इन बारे में तव्हां छा था चओ? साईं असां वधि में वधि तव्हां हाणे बि असांजी दुकान में ॾिसी सघो त जेके बि माण्हू वेठल आहिनि तक़रीबन मास्क सभु खे पातल आहे, हैंड ग्लोव सभु खे पातल आहिनि। बाक़ी हाणे असां नथा चई सघूं, असां दुकान ईअं वेहनि था, 2-4 माण्हू वेहूं था, वरी उनखे फारिग करे पोइ वरी ॿियनि खे वेहूं था। असां इन शइ खे पाण ई फॉलो कयूं था त बाबा जेतिरो थी सघे परहेज़ थिए।
टावर रोड ते असांजो हिकिड़ो दोस्त मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेके सिंध सरकार पारां हिदायतूं ॾिनियूं हुयूं उन हिदायतुनि ते केतिरो अमल थियो आहे ऐं उन से छा करणु खपे। अगरि तव्हां असांखे इहो ॿुधायो जेको सिंध सरकार पारां जेके हिदायतूं ॾिनियूं हुयूं जेके दुकानदारनि खे, तव्हां सुबुह जो 6 बजे खां वठी शाम जो 4 बजे ताईं दुकान खोलियो, उन में जेको पाण मास्क बि पायो ऐं जेके ग्राहक अचनि था हुननि जो जेके सैनिटाइज़ जेको हथु धोइबो आहे, हथु सफ़ा कबो आहे, उन सफ़ा करे उन हिकु हिकु करे दुकान जे अंदरि उन्हनि खे छॾिणो आहे। लेकिन असांखे इहो शइ सॼे शहर में नज़र न आयो, रश वधीक नज़र आयो लेकिन इहो शइ नज़र न आयो। इन बारे में तव्हां छा था चओ? हेॾो सारो वबाई बीमारी पूरी दुनिया में लिपेट में आंदो वियो आहे ऐं जेका बि शहर जेको असांजी रश ॾिठोसीं इन रश जे हिसाब सां अलाह ॾे अमान अगरि इहो कोरोना वायरस पकड़िजे थो पोइ तव्हां इन बारे में छा था चओ? असां मां त पहिरियों त धरती टीवी जो थोराइतो आहियां त ख़ासि करे जेका बि धरती टीवी ऐं सॼे सिंध जो जेको आवाज़ु हमेशह आवाज़नि ते उथायो आहे, सलाम पेश कयां धरती टीवी। ॿियो त ही पूरी दुनिया जे अंदरि जेकी वबा हली आहे कोरोना वायरस जे हवाले सां, तव्हां ॾिसो अमेरिका जे अंदरि 90,000 माण्हू मरी चुका आहिनि, काफ़ी मुल्कनि जे अंदरि डेली माण्हू मरनि था हज़ारनि जी तादाद में, ऐं अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान जे अंदरि एतिरी वबा उहा जेकी आहे न फैली आहे ऐं असांजे मथां अलाह साईं वॾी हिकिड़ी महिरबानी कई आहे, छो जो पाकिस्तान हिकिड़ो ग़रीब मुल्क आहे ऐं इन जे करे जेको आहे 2 महीना थिया लॉकडाउन जे हवाले सां जेको शहर बंदि हुयो, इन जे करे सिंध गवर्नमेंट जेको आहे तमामु हिकिड़ो बहितरीनु अमल कयो ऐं शहर जेको उन खोलियो ऐं उन में जेके उन शर्त रखिया उन ते असांजी आवाम जेके आहिनि उहा मुकमल पूरी नथी लहे। इन जे करे असां ख़ासि करे सॼी सिंध जी आवाम पूरे पाकिस्तान जी आवाम खे कंदासीं त ख़ुदा रा पंहिंजो ख़्यालु कयो, पंहिंजे औलाद जो ख़्यालु कयो, शहर जो ख़्यालु कयो, पंहिंजे मुल्क जो ख़्यालु कयो। इहा वबा हर माण्हुनि ते जेका पहुची सघे थी, इहा माण्हुनि में फैलिजे थी। तव्हां उन एहतियात कंदो, उन एहतियातनि में ई जेको असां सभिनी जी बहितरी हूंदी। शहरनि खे असां इन धरती टीवी जे आवाज़ सां इहो अपील कयूं था, हर दुकानदार खे पंहिंजो मास्क पाइनि ऐं पंहिंजे हथनि में हैंड वॉश कनि ऐं जेको हैंड गिलास पाइनि, पंहिंजा तमामु एहतियात कनि पंहिंजो, इहो सभु जी असांजी बहितरी हूंदी। इहो असांखे पूरे असां शहर में सर्वे कयोसीं, जेका बि शहर में बानो बाज़ार आहे, तुंहिंजो शाही बाज़ार आहे, सराफा चौक आहे, टोपी मार्केट आहे, कपिड़ो मार्केट आहे, उन्हनि में सभिनीनि में असां इहो कयोसीं। लेकिन असांखे रश वधीक नज़र आयो, लेकिन मास्क ऐं सैनिटाइज़ जेके इस्तेमालु थियनि पिया उहो शइ असांखे नज़र न आयो। इन बारे में तव्हां छा था चओ? असां इहो चवंदासीं ख़ासि करे DC जैकाबाद खे SP साहिब खे तो शहर जो पाण विज़िट कंदा आहियूं, दुकाननि जो विज़िट कंदा आहियूं, उन्हनि खे पाबंद बणायो वञे, उन्हनि शयुनि ते पाबंद बणायो वञे, इहा सभु जी असांजी बहितरी हूंदी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। इहो सुबुह जो 8 बजे खां शाम जो 4 बजे ताईं सिंध हुकूमत जेको लॉकडाउन में 5 बजे ताईं आहे, पर लोकल जेका असांजी हितों जी इंतिज़ामिया आहे उहा 4 बजे इन जे करे थी त दुकानदार जीअं माना आड़ी न करनि बंदि करण में, उन्हनि खे जेको कलाकु लॻी थो वञे, बाबा टेबल अंदरि कयो हुयो हिन में माना जेको आहे उनखे टाइम लॻे थो। पर लॉकडाउन में नरमी जे हवाले सां SOPs जा कुझु ऐलान सिंध गवर्नमेंट जेके SOPs माना जेको अमल कंदा, दुकानदारनि खे पाबंद कयो वियो त 2 गिराकनि खां मथे न छॾियो। पर 2 गिराक त पंहिंजी जाते, पर दुकानदार पाण ई 5-5, 6-6 ॼणा हिकु दुकान में माण्हू वेठो आहे ऐं लेडीज़ त एतिरी अचे थी 50-52 ॾींहं लॉकडाउन मुसलसल रहियो। वेतर रमज़ान शरीफ़ जो महीनो शुक्र अलहमदुलिल्लाह अची वियो, ईद मथां आहे, टाइम पीरियड तमामु जेको आहे सिंध गवर्नमेंट थोरो रखियो आहे। 8 कलाक छा आहिनि? तव्हां ॾिसो न, जैकाबाद जी सिटी जी आबादी 4,60,000 आहे। उन खां अलावा असांखे पसगिरदाई जा जेके शहर बलोचिस्तान जा कुझु शहर जेके आहिनि टच कंदा आहिनि, असांजे पंहिंजे ज़िले जैकाबाद जा ठल आहे, गड़ी खेड़ो आहे, प्लस में नंढा वॾा इलाइक़ा आहिनि चौधारी जैकाबाद जे, इहे सभु माण्हू ख़रीदारी जे लाइ जॾहिं अचनि था, हीअ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जैकाबाद सिटी मां ई ख़रीदारी कंदा, को ॿिए हंधि न वेंदा, ॿिए शहर न वेंदा, छो जो सवारियूं ॾिसो था आहिनि न, बंदि आहिनि। हर को जेकॾहिं अचे थो पंहिंजी सवारी कराए थो अचे, मोटरसाइकिल ते अचे थो, कार ते अचे थो, का गाॾी कराए थो, माना जेको आहे पंहिंजी सवारी ते अचे थो ख़रीदारी करण जे लाइ। SOPs ते अमल थींदे नज़र कोन थो अचे। हे गवर्नमेंट चए थी त माना जेको आहे अलाह ॾे अमान, माना इहो कोरोना वायरस जेको अगरि जैकाबाद शहर में पकड़िजे थो पोइ ज़िला हुकूमत छा करे सघे थो? जॾहिं ज़िला हुकूमत हिते दुकानदारनि जे मथां जेको लागू थियल हो, जेके फ़ैसिला लागू थियल हुया उन्हनि ते अमल न कराए सघियो, अॻिते हो छा कंदा? ज़िले हुकूमत त असांजी न हुअण जे बराबरि आहे। तव्हां ॾिसो अॻु में बि असां वटि 80 केस ज़ाहिर थिया आहिनि, जेके बि आइसोलेट कया आहिनि उहे सभु पंहिंजे घरनि में कया हुआ आहिनि। हिननि न को सेंटर क़ाइमु कयो, न को डॉक्टरनि खे पाबंद कयूं, न कंहिंजी का ड्यूटी लॻायूं, कंहिं शइ ते बि ज़िले इंतिज़ामिया अमल न करायो आहे, त हीअ दुकानदारनि ते कहिड़ो अमल कराईंदा? बहितर हाणे हफ़्ते जा 7 ॾींहनि में सिर्फ़ु 4 ॾींहं माना जेको आहे लॉकडाउन में नरमी कई वई आहे, 3 ॾींहं वरी बंदि आहे, जुमो छंछरु आचर, त इहा रश बहितर वधंदी। अलाह रहम करे जेकॾहिं असां वटि इहा लोकल सतह जो कोरोना वायरस
पखिड़ियो त पोइ ज़िले इंतज़ामिया छा सिंध गवर्नमेंट छा वफ़ाक़ बि इनखे कंट्रोल न करे सघंदी। मां सम्झां थो जेको सिंध गवर्नमेंट पहिरियां ई जेको लॉकडाउन जी कॉल ॾिनी उनखे सिंध धरतीअ जे हर मारूड़े जेको आहे लबेक कई। हाणे जेका तव्हां ॻाल्हि कयो था नरमी जी, मां सम्झां थो त सिंध हुकूमत जी बि मजबूरी आहे, छाकाणि जो वफ़ाक़ ऐं सिंध हिकु पेज ते नथी बीहे। ऐं जेकॾहिं वफ़ाक़ चए थी मां नरमी कयां थी, सिंध हुकूमत चए थी मां जेका सख़्ती कयां थी, त मां सम्झां थो इन में सिविल वार जेका आहे उनजो हिकिड़ो ख़दशो नज़र अचे पियो। पोइ इन जे करे जेको आहे मां सम्झां थो सिंध हुकूमत जेको आहे उनखे नज़रसानी कंदे जेको आहे हुन जेको आहे नरमी कई आहे। हाणे जेका तव्हां ॻाल्हि कयो था क्राउड जी, मां सम्झां थो जॾहिं महीननि खां वठी को दुकानूं बंदि हुजनि, मार्केटूं बंदि हुजनि, ख़रीदो फ़रोख़्त जो जेको सिलसिलो आहे उहो मुकमिल जेकॾहिं बंदि हुजे त ज़ाहिर आहे उहो 2-3 महीननि खां पोइ जॾहिं खुलंदो त उनजो प्रेशर बि ओॾो ईंदो। पर मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त सरकार पारां चाहे वफ़ाक़ हुजे चाहे सिंध हुजे उनजो हुकुम जेको आहे बहैसियत पाकिस्तानी जे बहैसियत क़ौम जे असली लबेक कयूं था। अच्छा इहो ॿुधायो जेको हाणे जेको रश थिए थो बाज़ार में, जेके दुकानदारनि खे जेके अहकामात जारी कया विया उन हवाले सां जेके मास्क पाइणो ऐं सैनिटाइज़ बि रखिणो हुयो उन हवाले सां त कुझु इतमाद न कयो आहे। इन में छा ज़िला हुकूमत जी नाअहली आहे या ॿियो को सबब? मां सम्झां थो न ज़िला हुकूमत जो कसूर आहे, न सिंध हुकूमत जो कसूर आहे, न कंहिं वापारियुनि जो कसूर आहे, न तव्हां असां आवाम जो कसूर आहे। छाकाणि जो हिकिड़ो असांजो घरु आहे जंहिंजा कुटुंब भाती असां 6 खां 7 आहियूं। असां हुन घर जे अंदरि बि इहे सभु शयूं नथा करे सघूं त असां वटि साबुण हुजे, उनखां पोइ सैनिटाइज़र हुजे, उनखां पोइ असां एॾी केयर कयूं। इहे सभु शयूं नामुमकिन आहिनि। इन जे करे मां सम्झां थो इन ते अमल जेको आहे नामुमकिन आहे। जी नाज़रीन, तव्हां जैकाबाद वासियुनि जा वीचार ॿुधा ऐं जंहिंमें सियासी समाजी ऐं दुकानदार जंहिंमें जेके ख़रीदार हुआ हुननि जो बि ॻाल्हि ॿोल ॿुधी। जेके वज़ीर आला पारां जेके अहकामात जारी कया विया हुआ उन अहकामात अमल न थी सघियो। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी ॿिए कंहिं इशू में असां हाज़ुर थींदासीं। जेसि तक पंहिंजे मेज़बान हज़ूर भाई मोहरी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।